खैरपुरनाथन शाह में पोरियत मज़ाहिमत जे सर ते वफ़ानाथन शाही लाइब्रेरी जो तामीराती कम रोलड़े जो शिकार थियण जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शहर ऐं आसपास जी शागिर्द तंज़ीमुनि, सियासी समाजी वकील बिरादरी ऐं शहर जे नौजवाननि ऐं शागिर्दनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। एहतजाज जी अॻवाणी कंदड़नि बिलावल भुरगड़ी, असद चांडियो, मोहम्मद बच्चल चांडियो, रफ़ीक चांडियो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2013 में सकाफ़त जी वज़ीर ससीफ अली जो खैरपुरनाथन शाह ॼाणू सिंध जे नामियारे शाइर वफ़ानाथन शाही जे नाले सां लाइब्रेरी जो संगे बुनियाद रखियो, जंहिंखे 9 साल गुज़रण जे बावजूद बि लाइब्रेरी जो कमु मुकम्मल न थी सघियो आहे। बार बार एहतजाज करण ते सकाफ़त जे वज़ीर सरदार अली शाह नौजवाननि सां वाइदो कयो हो त 2020 में लाइब्रेरी जो कमु मुकम्मल करायो वेंदो, पर इहो वाइदो बि वफ़ा सां वफ़ा न थी सघियो। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त लाइब्रेरी जो कमु मुकम्मल कराए नौजवाननि मां बेचैनी ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।